मलेशिया डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज मटियारी डीसी जे हुकुम ते बेले खाते जी फुर्तियूं पुलिस ऐं बेले खाते इंतजामिया सरकारी बेले खाते जी ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ ऑपरेशन शुरू करे छॾियो। ऑपरेशन दौरान 10 मोटरसाइकिल, हिकु ट्रैक्टर, 4 ट्यूबवेल ऐं 2 मशीनरी ज़ब्त कई वई। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर पारां जुड़ियल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज निगरानी कमेटी जे चेयरमैन पारां हिदायत ते बेले खाते वारा ऑपरेशन शुरू कयो। कमेटी जे चेयरमैन सेशन जज मेंबर डिप्टी कमिश्नर SSP ऐं डिविजनल फॉरेस्ट ऑफिसर जी गजाणी थी हुई, जंहिं बाद खेबराणी बेले जे मुख़्तलिफ़ चौंकियुनि में पोखीअ जी तयारी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वयूं आहिनि, जंहिं दौरान उते मौजूदु ट्रैक्टर, 10 मोटरसाइकिल ज़ब्त कया विया आहिनि, जॾहिं त केतिराई ट्यूब पटे उन्हनि जो मटीरियल ऐं 2 मशीनरी बि ज़ब्त कई वई आहे। बेले खाते जे अमलदारनि ऐं पुलिस जी वॾी नफ़री बेले में ऑपरेशन करे रही आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।